शेदादपुर में 3 जवाबदारनि पारां नींगर खे अगवा करे बदफ़ेली करण जो इंकशाफ थियो आहे, जॾहिं त पुलिस हिक ॼणे खे गिरफ़्तार करण बाद केस दाख़िल करे छॾियो आहे। 3 जवाबदार शहर जे सवाई रोड वारे इलाइक़े वासी 14 वरनि जे शागिर्द रोहित कुमार वल्द कन्या लाल खे घरां अगवा करे केले जे फसल में ज़ोरी बदफ़ेली जो निशानो बणाए फरार थी विया। मुतासिर नींगर वारसन सां गॾिजी शेदादपुर थाणे पहुची बयान ॾींदे चयो त जवाबदार गुलाम अली गलोड़ो, बचू रिंद ऐं आसिफ राजपूत खेसि घरां अगवा करे केले जे फसल में वठी वञी ज़बरदस्ती बदफ़ेली कई आहे। नींगर जे बयान बाद पुलिस वालिद जे फरियाद ते टिनी जवाबदारनि खिलाफ़ बदफ़ेली जो केस दाख़िल करे मुतासिर नींगर के मेडिकल चेकअप लाइ लेटर ॾेई सिम्स अस्पताल शेदादपुर मोकिलियो, जिथे डॉक्टर नींगर सां बदफ़ेली जी तस्दीक कई। पुलिस जो चवणु आहे त हिकु जवाबदार गुलाम अली गलोड़ो खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ॿिनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया पिया वञनि। मुतासिर नींगर जे वारसनि चयो आहे त जल्द खां जल्द मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त मां सख़्त सज़ा ॾिनी वञे। असांजे नींगर सां ज़ुल्म कयो वियो आहे।